खैरपुर में म्यूनसिपल कमेटी के मुलाज़मन पारां वधियल पघारूं न मिलण ऐं गैर क़ानूनी कटौतीअ ख़िलाफ़ म्यूनसिपल एडमिनिस्ट्रेटर जे ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिब मुलाज़मन नवाज़ जुमाणी, रज़ा शेख, शाह मोहम्मद फुलपोटो, एजाज़ मरियम ॿियनि जी अॻवाणीअ में एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते हुननि चयो आहे त सिंध हुकूमत हलंदड़ साल जी बजट में मुलाज़मन जे 10% पघारूं वधाइण जो ऐलान कयो, पर खैरपुर में उन ते अमल नाहे कयो वियो। अकाउंटेंट आरिफ चन्नो हर महीने मुलाज़मन जे पघारुनि मां 5 खां 8 हज़ार रुपया गैर क़ानूनी कटौती करे नाजाइज़ी करे रहियो आहे। नोटिस वरितो वञे। सिजावल में IBA जे टेस्ट में मीरपुर बठोरो जे PST उम्मीदवारनि खे ट्रेनिंग में शामिल न करण ख़िलाफ़ उम्मीदवारनि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी सिजावल कराची रोड बंद करे छॾियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल रशीद ख़ासकेरी मूजिब उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त सिजावल में 34 खां 39 मार्कूं खणंदड़ PST उम्मीदवारनि खे टेस्ट लाइ खंयो वियो आहे। साॻे ज़िले जे तालके मीरपुर बठोरो जे PST उम्मीदवारनि खे 35 खां 39 मार्कुनि ते खंयो वियो। हिक ई ज़िले में 2 कानून छो आहिनि? धाणे वारे हंधि SHO सिजावल वली मोहम्मद चांग पहुची मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं करे रोड खोलरायो। हिंगोरजा में रसूलाबाद ऐं UC सेठारजा बालाजी सवें ॻोठनि जे बरसाती पाणी 1.5 महीनो गुज़रण बावजूद नेकाल न करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर फ़ियाज़ मोहसिन सोलंकी मूजिब मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि माशूक मंगणे जो अल्ह रखियो ख़ासकेली ऐं ॿियनि जी अॻवाणी में 6 ॾींहं बि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन्हनि चयो आहे त 1.5 महीनो गुज़रण बावजूद सवें ॻोठनि में बरसाती पाणी 4 खां 6 फुटनि ताईं बीठल आहे, जंहिं सबबि बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। फ़ौरी तौर ते पाणी नेकाल करायो वञे। नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति ऐं ॿोॾि मुतासिरनि जी सहायता ऐं बीमार मरीज़नि जे इलाज लाइ मेडिकल कैंपूं क़ाइमु करण जो सिलसिलो जारी आहे। SS न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिब मीरपुर माथेलो में शहरयार चाइल्ड केयर सेंटर में डॉक्टर वाहिद मंज़ूर चढ़ड़ तरफ़ां 1 ॾींहं जी फ्री मेडिकल कैंप लॻाई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला ॿारनि जी चकास कई वई ऐं दवाऊं पिणु ॾिनियूं वयूं। कंडियारो भरिसां ॻोठ माहिजा भाड़ में आलमी मजलिस तहफ़ुज़ ख़त्म नबूअत तरफ़ां बरसाति ऐं ॿोॾि मुतासिरनि लाइ मौलाना तजमल हुसैन, मौलाना अब्दुल अलीम घांगरो ऐं मुफ्ती वलीउल्लाह अब्बासी जी निगरानी में फ्री मेडिकल कैंप क़ाइमु कई वई। कैंप में डॉक्टर यार मोहम्मद तुनियो, डॉक्टर शाहिद अब्बास ऐं डॉक्टर दीदार सहतो मरीज़नि जो चेकअप करे खेनि दवाऊं ॾिनियूं। आख़िर में 2000 ॿोॾि मुतासिरनि खे मानी पिणु खाराई वई। पखो में जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। मरकज़ी रैलियूं निकिरणु शुरू थी वयूं आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल जब्बार बलोच मूजिब ॻोठ गोलू ख़ान मुग़ैरिया में हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मीलाद जे हवाले सां शानदार रैली कढी वई। मौसन इंसानियत पैगम्बर इस्लाम ऐं ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी विलादत बासआदत जे मौक़े ते शहर वाहण ऐं बस्तियुनि में मरहबा या मुस्तफ़ा आमदी मुस्तफ़ा लब्बैक या रसूल अल्लाह जे नारनि सां गूंजी उथियूं। रैली ज़मीर हुसैन अतारी, सजाद हुसैन अतारी, ख़ालिद अतारी ऐं ॿियनि जी अॻवाणी में कढी वई, जंहिंमें वॾे अंग में आशिक़ाने रसूल शिरकत कई।